प्यारी जमात हाणे आखिर में मां तव्हां खे महबूब मुर्शिदन करीमन जी हिक करामत ॿुधायां। महबूब मुर्शिदन करीमन जो हिकु ग़ुलाम हुयो जंहिं पंहिंजे पुटनि खे वसियत कई हुई त जॾहिं मां वफ़ात करे वञा त मुंहिंजो जनाज़ो महबूब मुर्शिदन करीमन खां पढ़ाए। जॾहिं उहो फ़कीर वफ़ात करे वियो त उन जा पुट उमिरि में नंढा हुया, रोई करे पंहिंजे माइटनि खे चवण लॻा त बाबा जो जनाज़ो महबूब मुर्शिदन करीमन खां पढ़ायो। माइटनि ॿार समझी तवजो न कयो ऐं जनाज़ो खणी पढ़ण जे लाइ पहुता। जॾहिं जनाज़ो थिए पियो त उन जनाज़े में महबूब मुर्शिदन करीमन जो ग़ुलाम फ़कीर मोहम्मद नवाज़ माशी शरीक हुयो। जनाज़े दौरान फ़कीर खे वजद अची वियो। जनाज़े खां बाद में फ़कीर खां पुछा कई वई त फ़कीर छा थियो हुयो। फ़कीर चयो मुंहिंजे अॻियां हिजाब जा पर्दा खॼी विया, मां मुशाहिदो कयो त महबूब मुर्शिदन करीमन पंहिंजे मुरीद जो जनाज़ो पाण पढ़ायो। ऐं जॾहिं क़बर में लाहिन पिया त फ़कीर खे वरी वजद अची वियो। बाद में फ़कीर खां पुछा कई वई त फ़कीर चयो महबूब मुर्शिद करीम क़बर में अंदर तशरीफ़ फरमा हुया ऐं पंहिंजे मुरीद खे पाण क़बर में लाहिन पिया। मालूम थियो त मुर्शिद कामिल न दुनिया में पंहिंजे मुरीद खे छॾे थो न क़बर में पंहिंजे मुरीद खे छॾे थो, हता के क़यामत जे ॾींहुं भी पंहिंजे मुरीद खे न छॾींदो। फ़कीरो पंहिंजी निस्बत खे पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन सां मज़बूत करे वठो, छो जो हीअ निस्बत हिते भी कमी ईंदी, क़बर में भी कमी ईंदी त इहा निस्बत क़यामत में भी कमी ईंदी। फ़कीरो दुआ कयो त अल्लाह ताला असांजी निस्बत पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन सां आख़िरी वक़्त ताईं क़ाइम ऐं दाइम फरमाए। ऐं इहा भी दुआ कयो त अल्लाह ताला महबूब मुर्शिद करीम बाबा साईं जन खे कामिल सेहत ऐं खिज़री हयाती अता फरमाए, संदन जो सायो असांजे मथां क़ाइम ऐं दाइम फरमाए। सब चओ आमीन बिजाए सैयदुल मुरसलीन।